अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल की तरफ़ तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु पाण 9th क्लास जे सिंधी जे जंहिं सेक्शन में तव्हां सां मुखातिब आहियां उहो आहे वाहिद जमा। ठीकु आहे, सिंगुलर पिल्युलर। उनखां पहिरीं पंहिंजा 2 क्लास थी चुकिया आहिनि, वर्ड अपोज़िट, लफ़्ज़ ज़िद इस्तिलाह, ऐं हीअ आहे वाहिद जमा। तमामु थोरा वाहिद जमा आहिनि, पर जीअं त मूं चयो त मां तव्हां सां वाहिद जमा शेयर कंदमि, इन जे करे ही थोरा वाहिद जमा आहिनि। उनखां पोइ मां ग्रामर ॾिठी आहे त 9th क्लास में ग्रामर इलाही आहे न। इंशाअल्लाह ताला मां सोचियो आहे त बुक हथ में खणी लेसन वाइज़ तव्हां सां उहो ग्रामर बि शेयर कंदमि, ऐं जेको नेक्स्ट क्लास हूंदो उहो सिंधी जो MCQs जो हूंदो इंशाअल्लाह ताला। हाणे अचूं था पहिरीं वाहिद जमा ते। वाहिद जमा आहे पहिरियों ॻणती ॻणतियूं, सुठी सुठियूं, माकोड़ी माकोड़ियूं, मखे मखियूं, ख़बर ख़बरूं, कोशिश कोशिशूं, जाइ जायूं, दरख़्वास्त दरख़्वास्तूं। हाणे जेके मां तव्हांखे सिंगुलर मां पिल्युलर वाहिद मां जमा ठाहिण जा रूल्स ॿुधाया, उन में तव्हांखे यादि हो न त जंहिं अखर खे ज़ेर ईंदी उनखे यूं लॻंदो, ऐं जंहिंखे ज़बर ईंदी उनखे वाव नून लॻंदो। ईअं ॿिया बि हुया त जंहिंखे वाव ईंदो उनखे अलफ़ लॻंदो, जीअं ढॻो ढॻा, दिलो दिला, वॻो वॻा। हाणे अकॉर्डिंग टू रूल्स ॾिसो, अगरि तव्हांखे रूल ख़बर हुजे या यादि हुजे त भले हिते केतिरा बि सेंटेंस अची वञनि। जीअं ॾिसो, हीअ जेके बि 6-8 खनि आहिनि, उन्हनि में हिकिड़ो सिर्फ़ु ख़बर आहे ख़बरूं, बाक़ी सभई ज़ेर वारा आहिनि। ॻणती, सुठी, माकोड़ी, मखे, कोशिश, जाइ, दरख़्वास्त, ऐं सभिनी खे वाव नून लॻो। ठीकु आहे, ॻणतियूं, सुठियूं, माकोड़ियूं, मखियूं, कोशिशूं, जायूं, दरख़्वास्तूं। त मतिलबु वाहिद जमा या इहो मुज़किर मोन्स त हाणे ठाहिण जा हज़ारे जुमला आहिनि न, त इन लाइ मां सोचींदी आहियां त माण्हू उहे हज़ारे लफ़्ज़ आहिनि न, हज़ारे लफ़्ज़ त यादि नथो करे सघे न। तंहिंखां जेके 4-5 रूल्स आहिनि, कानून क़ाइदा आहिनि, उहे चङी तरह यादि करे त को बि मुज़किर मोन्स हुजे या को बि वाहिद जमा हुजे हल करे सघिजे थो। हाणे ॿिए लेसन जा जेके वाहिद जमा आहिनि, कंपनी, हीअ बि सभु ईअं आहिनि। कंपनी कंपनियूं, पंहिंजी पंहिंजियूं, रोशनी रोशनियूं, टैक्सी टैक्सियूं, नदी नदियूं, तस्वीर तस्वीरूं, जाड़ी जाड़ियूं। हाणे ॾिसो, जेके बि वाहिद आहिनि ज़ेर वारा आहिनि ऐं सभिनी खे वाव नून लॻो। ॿियो किथे फर्दर माण्हू सोचे ई न त हिन जो हीअ बि थी सघे थो या हीअ बि हिन जो ई थी सघे थो। बसि अकॉर्डिंग टू रूल्स पाण जेके हिन जा मुंहिंजा क्लासिस कुझु रखियल आहिनि, जेको प्लेलिस्ट में तव्हां वेंदो त सिंधी ग्रामर आहे, त उते मुज़किर मोन्स सुञाणप ऐं मुज़किर मोन्स आहिनि, ऐं वाहिद जमा मुज़किर मां मोन्स ऐं मोन्स मां वाहिद ठाहिण जा जेके कुझु क्लासिस रखियल आहिनि 4-5, उन में रूल्स आहिनि। उनखां पोइ जेको नेक्स्ट आहे, हीअ वरी आहे ग्रामर सां ई रिलेटेड आहे। ग्रामर जी जेका एक्सरसाइज़ आहे, शॉर्ट एक्सरसाइज़, उन सां रिलेटेड आहे। त ज़मीर जे 7 क़िस्मनि मां हिकिड़ो क़िस्म ज़मीर ख़ालिस आहे। पाण सभिनी खे ख़बर आहे त ज़मीर जा 7 क़िस्म आहिनि। उन्हनि मां जेको ॿियो नंबर या 3 नंबर शायदि आहे ज़मीर ख़ालिस। ज़मीर ख़ालिस जा वरी 3 क़िस्म आहिनि। मां इलाही दफ़ा तव्हांखे पढ़ायो त ज़मीर मुतकिलम, ज़मीर हाज़िर ऐं ज़मीर ग़ाइब। हाणे हीअ आहे त मुतकिलम माना ॻाल्हाईंदड़, पंहिंजो पाण सां, जेके पंहिंजे बारे में जेको ॻाल्हि करे उनखे चए पाण सां मुखातिब। मुतकिलम कलाम करणु या मुखातिब जी माना आहे। तव्हीं हेठि ॾिनल वाहिद ज़मीर मुतकिलम खे ज़मीर हेठि ॾिनल वाहिद ज़मीर मुतकिलम खे जमा ज़मीर मुतकिलम में फेरायो। पहिरीं थोरो इन ते मां शॉर्ट ॻाल्हायां, जिन मुंहिंजा लास्ट क्लासिस वरिता आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी। ज़मीर मुतकिलम पंहिंजी ज़ात जे बारे में ॻाल्हि करणु, पंहिंजे बारे में ॻाल्हाइणु। ज़मीर हाज़िर उहो जेको हिते मौजूदु हुजे, ऐं ज़मीर ग़ाइब जेको उहो माण्हू या उहो ज़मीर जेको मौजूदु न हुजे। हाणे हीअ मुतकिलम जी ॻाल्हि पियो करे। पंहिंजी आउं या मां, वाहिद आहे आउं या मां, उनजो थींदो असीं या असां। मूंखे या माखे, माखे त वरी हिकिड़ो थोरो ॿियो हिकिड़ो इलाइक़े जी ॿोली जे हिसाब सां आहे, पर मूंखे त उहो थींदो असांखे। मुंहिंजो या मुंहिंजा त थींदो असांजा असांजो। मूंखां या माखे, असांखां असांखे। हीअ सिर्फ़ु 3 लेसननि में ई जेका 9th क्लास जी सिंधी हुई उन जा वाहिद जमा 3 लेसन्स में ई मौजूदु हुया, पर हीअ थोरो लास्ट में एक्सरसाइज़ जेको लास्ट वारो हुयो उहो एक्सरसाइज़ सां ग्रामर सां कनेक्ट हुयो। इन लाइ मां सोचियो त तव्हां सां इहा शेयर कंदी हलां। ऐं ग्रामर बि इलाही आहे, इन लाइ उहा बि इंशाअल्लाह ताला तव्हां सां
मां शेयर कंदमि ऐं एक्सरसाइज़ बि जल्दी शेयर कंदासीं। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहिजो। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब कयो। क्लास कीअं लॻो उन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह निगहबान।